अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। जी तो मां आहियां ज़ाहिद अली तहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। जी हाँ दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु दोस्तनि खे इंतज़ारु हुयो त निगस्त नाज़ जो एल्बम कॾहिं ईंदो। जी हाँ दोस्तों, निगस्त नाज़ जो तमामु जल्द एल्बम अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निगस्त नाज़ जो एल्बम कोयल प्रोडक्शन में अचण वारो आहे, जेको एल्बम नंबर आहे 2, जंहिंजो चीफ सिलेक्शन आहे ज़ुल्फ़कार मंघी। जी दोस्तों, हिन एल्बम जी रिकॉर्डिंग जारी आहे, जेको तमामु जल्द अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल बटन खे प्रेस कयो ऐं जीअं तमामु नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।